ए धरती तुझो दर्द खणी मां बस्तीअ बस्तीअ भटकियो ऐं कारन कारन रातनि में मां जुगनू बनजी जरकियो ए धरती तुझा गीत चई हर दिल खे मुंह धड़कायो हर दिल में तू जो दर्द भरे मुंह जनता के धरती तोते मुझी माता जी जल तोते पंहिंजो शीस निमाया माओ मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया मां की जर खाकारू जर ताई की जर खाकारू जर ताई तोखे चश्मन छाया माओ मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया मां। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां अॼु 17 अक्टूबर 2024 ते समूरी सिंध में शहीद गौरव सिंधीअ खे भेटिया ॾियण जो ॾियारो मल्हायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, कोरंगी, बिलाल कॉलोनी, गुलशन हदीद, चकरा ॻोठ, हैदराबाद, कंडियारो, मीरपुर ख़ासि समेत मुख़्तलिफ़ शहरनि में खेसि तस्वीराॾो गुल निछावर करे ज़बरदस्त भेटा पेश कई। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जो मरकज़ी अॻवान गौरव सिंधी जेको 19 अगस्त 2024 ते हैदराबाद में रियासती इदारनि हथां ज़ख़्मी कयो वियो, 25 अगस्त 2024 ते ज़ख़्मनि जा ताब नसंदे ट्रामा सेंटर कराची में शहीद थी वियो। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी शहीद अॻवान गौरव सिंधी जे शहादत जे हवाले सां सॼी सिंध में भेटा जा प्रोग्राम रखियल हुया ऐं उहे सॼी समूरी सिंध में थिया बि आहिनि। पर हीउ अफ़सोसनाक वाक़ियो हिकिड़ो पेश आयो आहे अॼु ई सिंध जे कूंदर पुटनि क़ौमी कारकुननि जा सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर लाश ॾिना विया आहिनि, जंहिंमें साजन मलूकाणी जो लाश रहीम यार ख़ान पंजाब मां मिलियो आहे, जॾहिं त शहीद विनेश जो लाश टंडो मोहम्मद ख़ान जे फुलेली वाह मां मिलियो आहे। टियों लाश सरमंद भयो जो मिलियो आहे। संदन जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ हाई कोर्ट में पटीशन पिणु दाख़िल हुयूं। कंहिं खां इंसाफ़ घुरिजे, किथां कंहिं इंसाफ़ जी उमेद न आहे। दोस्तो, जीअं त अॼु असांजे शहीद क़ौमी साथी ऐं मरकज़ी अॻवान जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट गौरव सिंधी जी अॼु असां सॼी सिंध में भेटा जी प्रोग्रामनि जी तक़रीबूं रखियूं हुयूं। इन मौक़े ते संदन तस्वीर अॻियां रोशन शमाऊं करे संदन ॾिनल क़ुर्बानियुनि खे भेटा पिणु ॾिनी वई। असांजा समूरी सिंध में कराची में, हैदराबाद में, कोटड़ी में, दादू में, मेहड़ में ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते समूरी सिंध में 20 खां मथे प्रोग्राम थिया आहिनि ऐं इन ई सिलसिले जी कड़ी में जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी अॻवान गौरव सिंधी जेको रियासती दलालनि हथां, रियासती कारिंदनि हथां उन ते हमिलो थियो। क़ौमी कारकुननि खे जेको हैदराबाद में ज़ख़्मी कयो वियो हुयो, ज़ाहिद चनावरनि खे ऐं ॿियनि दोस्तनि खे, उन्हनि जी आयादत करे मोटी रहियो हुयो त संदन मथां हमिलो कयो वियो। गोरे ते हमिलो इन करे कयो वियो जो हू जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट में मोस्ट तरीन एक्टिव हुयो। गोरे सिंधी
मिसिंग पर्सन्स लाइ निकितल रैलियूं हुजनि, गोरो सिंधी जेके सिंध ते वहदत जो मामिलो हुजे उन ख़िलाफ़ वार हुजे त उन ते रैलियूं ऐं मुज़ाहिरा एहतजाज उन पिणु कया हुया। गोरे सिंधी इन्फोर्स डिसअपेरेंस डे जे आलमी ॾींहं ते बि मिसिंग पर्सन्स लाइ सेवण में वॾी रैली कढी हुई ऐं समूरी सिंध में GSN फ्रीडम मूवमेंट खे ऑर्गेनाइज़ करे पियो, उन्हनि जा ज़िला तालका यूनिट जोड़े पियो, तमामु मुतहरक हुयो। इन लाइ रियासत जी अख में हू कंडो हुयो। गोरे जो माज़ी तव्हां ॾिसंदव त शानदार रहियो आहे। सिंध लाइ जदोजहद, रूपोशियूं, केस, टार्चर सेल, पाण हू 3 साल गुम रहियो हुयो, जबरी खंबे उनखे गुम कयो वियो हुयो। उन में 3 साल जो अरसो हू रियासत वटि रहियो ऐं इन खां पोइ जेल काटियईं ऐं हींअर बि मोस्ट एक्टिव हुयो GSN फ्रीडम मूवमेंट में, जंहिं ते रियासत हुनखे जेके निशानूं बणाए रियासती दलाल शहीद करायो। गोरो सिंधी वारो वाक़ियो बि माज़ी में जीअं क़ौमी अॻुवाण शहीद शफ़ी करनाणी वारो वाक़ियो थियो हुयो, उनखे बि देसी दलालनि हथां रियासत हमलो करे शहीद करायो हो। इहे ई साॻियूं कड़ियूं गोरे सां बि मिलनि थियूं, उन जी शहादत सां बि। उन में बि रियासती चुर्च ते, रियासती हुकुम ते यकीन गोरे ते हमलो करे उनखे शहीद कयो वियो। असां चऊं था त गोरो सिंधी जे FIR में नॉमिनेट उहे रियासती दलाल, देसी दलाल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में समूरी सिंध में असां हिन क़ौमी इशूज़ खां जंहिं महिल फ़ारिग थियासीं त समूरी सिंध में गोरे सिंधी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। इन सां गॾोगॾु सिंध ॿियनि अनेक मसइलनि जो बि शिकार आहे। हींअर ताज़ो अमरकोट में पंजाब साम्राज्य जी साज़िश तहत डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खे मुलनि जी फ़तवा ऐं पुलिस हथां शहीद करायो वियो, जंहिं जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे FIR में शामिल जवादारनि जी फौरी गिरफ़्तारी जी घुर कयूं था। इन बाद 13 अक्टूबर ते कराची में सिंध रवादारी मार्च ते ज़रदारी लीग पारां लठबाज़ी ऐं 100 खां वधीक क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी ऐं सिंधियुनि खां एहतजाज जो हक़ खसण जी बि मज़म्मत कयूं था। ॿिए पासे ताज़ो आसिफ़ ज़रदारी जे कुल्हे ते बंदूक रखी पंजाब साम्राज्य सिंधु दरिया मां 6 केनालूं कढी 50 लख एकड़ ज़मीन फ़ौज हथां आबाद करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। इहो फ़ैसिलो अरसा जे कानून जी भञकड़ी ऐं सिंधु दरिया ते धाड़ो आहे, जंहिं सां समूरी सिंध मुतासिर थींदी। फ़ौजियुनि जी तहवील में 50 लख एकड़ कारपोरेट फार्मिंग असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। मुतालबो करियूं था त इहा ज़मीन बेज़मीन हारियुनि में विराई वञे ऐं समूरी सिंध मां 100 खां मथे क़ौमी कारकुन जबरी हींअर ताईं गुम आहिनि, पाकिस्तानी एजेंसियुनि जी तहवील में आहिनि। इन्हनि समूरनि जी बिना देर बाज़ियाबी ऐं आज़ादी जी घुर कयूं था। आख़िर में आऊं GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां आलमी ज़मीर गॾियल क़ौमुनि ऐं बैनुल अक़वामी सुपर पावर मुल्कनि खे अपील थो करियां त सिंध जे क़ौमी हक़नि जी हुसूल लाइ असांजे जदोजहद जी हिमायत कंदे सिंध खे हिकु ग़ुलाम मुल्क ऐं सिंधियुनि खे हिकु ग़ुलाम क़ौम डिक्लेयर कयो वञे त जीअं असांजी आज़ादी जो केस मज़बूत थिए।